Assalamu alaikum and welcome to Motivational Skills by Sufi Sher. वाइब्रेशन जेका साउंड आहे जेको एयर में जेका वाइब्रेशन पैदा कंदो आहे उनखे असां छा कोठींदा आहियूं। जॾहिं इहा वाइब्रेशन एयर में प्रोड्यूस कंदा त उनखे असां छा कोठींदा आहियूं? साउंड वेव। ठीकु आहे। तो साउंड जेके वेव्स आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि? इहे आहिनि असांजी लॉन्गिट्यूडिनल। ठीकु आहे। लॉन्गिट्यूडिनल जो मक़सदु आहे त असांजी सिधियूं थी वञनि। ठीकु आहे। हीअं हलंदियूं। कोई जेकॾहिं हितां आयूं त असांजी एयर आहे ठहियल, तो हिन में दाख़िल थियूं सही अचनि थियूं। हिन में असां जेको आहिनि जॾहिं साउंड जी वेव थी ठहे त हुन में असां जेको एयर आहे उन में जेके एयर जा ज़ाहिर छा आहिनि? एटम्स आहिनि या पार्टिकल्स आहिनि। ठीकु आहे। हाणे हुन में जेके आहिनि उनजे प्रेशर जे करे छा थो थिए त कुझु जंहिं ते प्रेशर एयर ते वधीक थो पए उते एयर जा पार्टिकल्स छा था थी वञनि? घाटा था थी वञनि। ठीकु आहे। वरी जिते प्रेशर घटि आहे उते छिटिरा आहिनि, वरी जिते प्रेशर वधे थो उहे छा था थियनि? घाटा। ठीकु आहे। मिसाल तौर सां हाणे मां आवाज़ु कढियो, हाणे ज़ाहिर आहे मुंहिंजो जेका एयर जा ई मुंहिंजे वात जे वेझो आहिनि उन ते त प्रेशर वधीक पवंदो। ठीकु आहे। उन्हनि ओतिरो प्रेशर वधीक विधो, वरी उन खां अॻियां जेके आहिनि उन्हनि ते वरी विच में जेको थोरो ब्रेक आहे वरी उन खां अॻियां ते प्रेशर वधीक पियो, माना हिकिड़ी वेव टाइप ईअं हलंदी वई। हिननि खे जेको आहे सो असां न कोठियूं त हीअ जेके असांजा जंहिं ते प्रेशर वधीक आहे इहा आहे असांजी रिफ्रैक्शन। ठीकु आहे। हीअ छा आहे? हीअ आहे असांजी कंप्रेशन मीन्स प्रेशर हिन ते छा आहे? वधीक आहे। ठीकु आहे। जेको जिते एयर जा पार्टिकल छिटिरा आहिनि हिनखे असां छा था कोठियूं? रिफ्रैक्शन। ठीकु आहे। ऐं ॿियो हिनखे असां जेको असांजो जेको ई साउंड जी वेव हीअं थी ठहे तो हिनखे असां जेको आहे कोठींदा आहियूं। जेकी चोटी आहे हिनखे असां कोठींदा आहियूं क्रेस्ट। ठीकु आहे। हेठि खे छा कोठींदा आहियूं? ठीकु आहे। हीअ जेको असांजो हिसो आहे हिनखे छा कोठींदा आहियूं? तो जेका हीअ असांजी टॉप आहे कंहिं बि जेका वेव शुरू थी हुनजी जेका चोटी आहे टिप या टॉप आहे हुनखे असां छा कोठींदा आहियूं? क्रेस्ट। हिनखे ट्रफ। ठीकु आहे। ऐं हीअ जेको असांजो जिते बिल्कुलु घाटा आहिनि उहे कंप्रेस थियल आहिनि, पाण में हिक ॿिए जे छा आहिनि? वेझो थियल आहिनि। तो हीअ असांजी कंप्रेशन ऐं जिते छिटिरा आहिनि हुनखे असां छा कोठींदा आहियूं? एरिया खे रिफ्रैक्शन। साउंड ट्रेवल कीअं कंदो आहे? ज़ाहिर आहे हाणे साउंड खे ट्रेवल लाइ छा खपे? मीडियम। छा खपे हिनखे? मीडियम। ऐं उहे मीडियम कहिड़ा थी था सघनि? असांजो एयर आहे, वाटर आहे ऐं सॉलिड। ठीकु आहे। टई मीडियम थी था सघनि। हाणे जेकॾहिं असां ॾिसूं त जेके एयर जे बनस्पत असांजो वाटर में तेज़ ऐं वाटर जे बनस्पत सॉलिड में जेको आहे छा थींदो? एयर जेको साउंड छा कंदो आहे? फास्टर ट्रेवल कंदो आहे। ठीकु आहे। सभिनी खां जेकॾहिं असां चऊं त फास्टेस्ट जेकॾहिं चऊं त कहिड़ियुनि शयुनि में? सॉलिड में, हिननि में फास्टर। ठीकु आहे। हिन एयर जे बनस्पत जेको असांजो वाटर आहे, छो त मालिक्यूल वाटर जा हिक ॿिए जे वेझो आहिनि ऐं सॉलिड जा त वरी सभिनी खां वेझा आहिनि, बिल्कुलु हिक ॿिए सां गॾिया पिया आहिनि। त जेको साउंड जी जेका वेव आहे हुनखे ट्रेवल करण में काई बि ॾुखियाई नथी अचे। ठीकु आहे। हिते त ॾिसूं था त काथे थोरी घाटी थी थी वञे, काथे छिटिरी थी थी वञे, छो त जेके एयर जा मालिक्यूल्स आहिनि उहे छा आहिनि? हिक ॿिए खां परे परे आहिनि। त हुन में स्पीड हुनजी छा आहे? साउंड जी घटि आहे। ठीकु आहे। त हाणे हिन में सिंपल इहो ई आहे बसि। हिन में असां जेको साउंड वग़ैरह पढ़ियल आहे हिन में जेके तव्हां यादि करण लाइ शयूं आहिनि त हिननि खे त जेके हीअ असांजा मीडियम आहिनि हिन में स्पीड साउंड जी कीअं आहे? ठीकु आहे। ऐं उन सां गॾु हीअ जेको आहे लाज़मी सुवालु यादि कजो त असांजी जेकी लॉन्गिट्यूडिनल एयर, इहो असां ॾे आयो JEST में, त जेके असांजी साउंड वेव्स आहिनि उहे लॉन्गिट्यूडिनल आहिनि या ट्रांसवर्स वेव्स आहिनि। तो इहे असांजी छा आहिनि? लॉन्गिट्यूडिनल वेव। ठीकु आहे। ऐं जेकॾहिं असांजो हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॿियो हूंदो आहे त मिसाल तौरु पाणी बीठो आहे, असां हुन में काई आङुर हणंदा त हुन में छा थींदियूं? वेव हीअं पैदा थींदियूं। ठीकु आहे। इहे छा वञे? ट्रांसवर्स माना सॼी हिन एरिया में
फैल भी वञूं ऐं चौधार हिक ॿिए सां कंटिन्यूअस वञूं। जॾहिं असांजी जेके लॉन्गिट्यूडिनल उहे छा आहे हिक ॿिए सां ईअं फ्री कंटिन्यूअस न आहिनि, ठीकु आहे, सिधो हलनि थियूं असांजे हिन में। सो इहो जेको क्वेश्चन आहे लॉन्गिट्यूडिनल वेव्स वारो, त इहो ईंदो आहे तक़रीबन टेस्ट में JEST में असां ॾे आयो त उहो तव्हांखे एग्ज़ाम्पल ॿुधाए छॾियो। तो उन खां पोइ आहे असांजी त हिकिड़ो ॿुधाए थो त जेका साउंड जी स्पीड आहे उहा सभिनी खां पहिरियां जेको आहे सो जंहिं डिस्कवर कई उनजो नालो हुयो रॉबर्ट बॉयल। रॉबर्ट बॉयल पढ़ियल हूंदो तव्हांजो सभिनी जो, कहिड़ो कारनामो आहे हिनजो? रॉबर्ट बॉयल कंहिंखे यादि अचे थो? हा उहो त हूंदो आहे, बहरहाल हिकिड़े ॿी बि हिनजो मशहूरु लॉ आहे जंहिंखे असां कोठींदा आहियूं बॉयल्स लॉ, ठीकु आहे, हिन में हूंदो आहे न, हिन में असांजे चार्ल्स लॉ इहो साइंटिस्ट हुयो, ठीकु। त हाणे इहो त चए त माना स्पीड जी जेका साउंड जी जेका असांजी आहे स्पीड उहा डिपेंड छा ते थी करे, मीडियम ते, सिधी साईं हुनजो जेको डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, ईअं सम्झो छा सां, मीडियम सां। मीडियम जेको आहे डेंसर आहे त साउंड जी स्पीड फास्टर आहे, जेकॾहिं असांजो मीडियम रेयर आहे, मीन्स के थिन आहे, एयर वांगुरु सन्हो आहे, छिडरो आहे, त असांजी साउंड जी स्पीड छा आहे, घटि आहे। उन हिसाब सां हिन टेबल ॾिनी आहे, त असांखे जेका यादि करण लाइ जेका आम आहे उहा आहे असांजी एयर में जेका साउंड जी स्पीड आहे उहा आहे, साउंड जी स्पीड या मां ॿुधाई एयर में घणी आहे 332। एयर वारी यादि करणु ज़रूरी आहे। बाक़ी हाणे असांजे जेकी आहिनि सॉलिड में फलाणे में एतिरी आहे, तो जेकॾहिं असां ॾिसूं त एल्यूमिनियम में 6400 धातु आहे, हा असांजी धातु आहे, असांजो एलिमेंट आहे एल्यूमिनियम, इन में आहे 6420। वधि खां वधि हिन में न, इहो त हिते असांजे टेबल में ॾिनल आहे, इन खां अञा वधीक आहे, छो त असांजा ॿिया बि घाटा धातु अञा आहिनि, ठीकु आहे, डेंसर इन खां वधीक आहिनि। तो हीअ त असांजी हिकिड़ी टेबल ॾिनी अथई, ज़ाहिर हाणे हिन में यादि करण वधि में असां वटि जेको ईंदो आहे असां वटि उहो ईंदो आहे असांजो हीअ कापर, छो त कापर जेका आहे असांजी जेके टेलीफोन जूं वायर्स न हूंदियूं आहिनि, इन्हनि में छा हूंदी आहे, कापर यूज़ थियल हूंदो आहे। हिकु इहो ईंदो आहे असांजो, इहो यादि करिणो आहे, ऐं ॿियो एयर वारो, ठीकु आहे। इहे ॿ शयूं असांखे यादि करणियूं अथई, हिकिड़ो त एयर वारो ऐं ॿियो वाटर कापर वारो। बाक़ी जो बाक़ी जेको असांजो गोल्ड त हाणे ज़ाहिर आहे असां कननि में पाईंदा आहियूं, हिन सां ई माना चिटो ॿुधंदा हुजऊं, असां बि पायूं छा? हा इहो मतिलबु ॾिनल आहे, बहरहाल इहो एॾो ख़ासि न आहे यादि करण लाइ। असांजी जेका शइ यादि करणी आहे उहा आहे असांजी कापर आहे ऐं हुन सां गॾु आहे एयर, ठीकु आहे, इहे ॿ इम्पॉर्टेंट आहे। ओके, त हाणे वरी प्रोसेस आहे असांजो ॿुधण जो, त छा थो थिए त हीअ आवाज़ु निकितो, ठीकु आहे, जॾहिं इहो आवाज़ु साउंड वेव्स में ईंदो त इहो असां ॿुधूं कीअं था, त इहो सिधो अचे असांजो जेको एयर पिन आहे, ठीकु आहे, जंहिंखे असां एक्सटर्नल एयर बि कोठींदा आहियूं, हुन मां ईंदो जेको एयर असांजो एयर केनाल आहे हुन मां ईंदो, ठीकु आहे। हिते असांजो छा लॻल आहे, एयर ड्रम, हिन सां टकराइबो, हितां असांजा टे बोन्स लॻल आहिनि, ठीकु आहे, हिननि सां टकराईंदो ईंदो असांजो जेको स्मॉलेस्ट बोन आहे, हिन सां टकराए उन खां पोइ हीअ असांजी जेका आहे कोक्लिया, ठीकु आहे, उहा कीअं आहे हुनजी स्ट्रक्चर, हीअं जे कोड हूंदो आहे न स्नेल वांगुरु आहे, ठीकु आहे। तो इन में हितां असांजी विंडो लॻल आहे, हिनखे असां कोठींदा आहियूं राउंड विंडो, ठीकु आहे। जंहिं ई आवाज़ जी लहर आहे हिन में टकराइबी, त हीअ जेका असांजी कोक्लिया आहे हिन में छा भरियल आहे, फ्लूइड भरियल आहे, ठीकु आहे, पाणीअ ठहियल, उन में ई छा कंदो, हीअ वाइब्रेशन हलंदी आई, हिते असां हिननि खे वाइब्रेट कराए, हिनखे कराए, हिन राउंड विंडो खे, राउंड विंडो मां हीअ जेका फ्लूइड आहे हिन में वाइब्रेशन थी, ऐं हिन जी जेके असांजी वाल्स आहिनि कोक्लिया जूं, हिन में अंदरि छा आहिनि लॻल, एयर सेल्स, ठीकु आहे, उहे छा आहिनि लॻल, सना सना एयर सेल्स। इन्हनि सां उहो जॾहिं फ्लूइड लुड़ंदी त जेका वाइब्रेशन फ्लूइड में आई उहा इन एयर सेल्स में लॻंदी, ऐं हिन एयर सेल्स जे मदद सां सेंसरी सेल आहिनि असांजी, हितां छा आहे ऑडिटरी नर्व, इहा साॻी जेको आहे सो हिन में जेका मूवमेंट थी, जेका बि असांजी वाइब्रेशन थी, उहो हिकिड़ो इलेक्ट्रिकल मैसेज सूरत में, हाणे इहो जेको हूंदो मैसेज इहो कहिड़ो हूंदो, इलेक्ट्रिकल, ठीकु आहे। तो हीअ कंती मैसेज हूंदो इलेक्ट्रिकल मैसेज जे सूरत में, हीअ काॾे खणी ईंदी ऑडिटरी नर्व, हिन असांजे ब्रेन ॾे, ऐं असांजो ब्रेन जेको आहे उनखे पाण ई इंटरप्रीट कंदो, ठीकु आहे, इंटरप्रीट करे ऐं असांखे मैसेज सम्झ में अची वेंदो त कहिड़ी ॻाल्हि
आई आहे बहरहाल उहो जेकॾहिं असांजो ब्रेन कमु करे, जेकॾहिं कमु न करे त पोइ त काई ॻाल्हि न, पोइ भले असां या त लाउड हलायूं छा बि हलायूं का सम्झ में त माना माण्हू जो ब्रेन ई क्रैक हूंदो, पोइ त कंहिं कम जो न आहे, पोइ काई ॻाल्हि सम्झ में न ईंदी। ओके, पोइ इहो आहे असांजो साउंड जो। हाणे हिन में ॿियो कोई कुझु त न आहे? अच्छा भला मां पुछां त असां पढ़ियो त लाइट में लॉ ऑफ रिफ्लेक्शन, ठीकु आहे, तो साउंड में बि थींदी आहे रिफ्लेक्शन न? जबलन में जो होते हैं उनजे करे छा थींदो आहे? वापसि थींदो आहे, हिनखे छा कोॾींदा हुआ? इंग्लिश तो पुछां हिकु, तो साउंड जी जेका रिफ्लेक्शन ऑफ साउंड छा प्रोड्यूस कंदी आहे? इको या गूंज न लिखिजी आहे सिंध में पेपर में, ठीकु आहे? हा, तो इंग्लिश ई त तॾहिं न चवंदा न, इहे शयूं असांजे ज़हन में विया न, सिंधी त पढ़ियल आहे न, असांखे ख़बर आहे त हीअ शइ उहा उहा कोई जॾहिं साउंड जी रिफ्लेक्शन थींदी आहे त इको थींदो आहे, ऐं इको छा हूंदो आहे? जेको असांजो ओरिजिनल साउंड आहे उनखां हिनजो जेको हूंदी आहे लाउडनेस उहा छा हूंदी आहे? थोरी वधीक हूंदी आहे, ठीकु आहे? इहो हुनखे छा कंदो आहे? वधाए करे पेश कंदो आहे। ओके, तो हाणे ॿियो सुवालु आहे त हीअ जेका माइक ठहियल हूंदी आहे, ठीकु आहे, हीअ जेका आहे असांजो जेको साउंड आहे अचे थो साउंड, ठीकु आहे, इहा लहर जे सूरत में इहा साउंड खे छा में चेंज कंदी आहे इहा माइक? अच्छा, आइडियो त वॾा हूंदा असांजे, मतलब आइडियो जो हणंदा आहियूं तॾहिं ॿुधंदा आहियूं का शइ। तो इहा असांजो जेको साउंड आहे हिनखे चेंज कंदी आहे छा में? इलेक्ट्रिकल सिग्नल में, ठीकु आहे, बिजलीअ जे सूरत में चेंज कंदी अथसि न। इहा जॾहिं वेंदी आहे असांजो जेको हूंदो आहे उन में लॻंदो आहे जेको हूंदो आहे हिनखे छा कोॾींदा आहियूं? मास्टर जेको हूंदो आहे एम्पलीफायर, ठीकु आहे, उन में वरी उहो असांजो उन मां उनखे वधाए करे वरी उनखे मोकिलींदो आहे सिधो असांजा जेके स्पीकर्स आहिनि, असांजा स्पीकर्स जेके आहिनि उहे वरी छा कंदा आहिनि? हिन इलेक्ट्रिकल खे वरी छा में चेंज कंदा आहिनि? साॻियो ई साउंड, ठीकु आहे। तो असां जेको मक़सदु इहो हूंदा त साउंड खे वॾो करे एम्पलीफाई करे ॿुधायूं, उनजे करे असांजो ठीकु आहे इलेक्ट्रिकल जेको सिग्नल आहे हुन में चेंज कंदो अथसि असांजी माइक, ऐं वरी जेके असांजा स्पीकर्स आहिनि उहे जीअं असांजो इहो ईंदो आहे आमतौर सवाल ईंदो आहे त असांजे माइक्रोफोन जेके आहिनि इहे माइक्रोफोन इहे साउंड खे छा कंदा, छा में चेंज कंदा आहिनि? इलेक्ट्रिकल मां साउंड में या साउंड मां इलेक्ट्रिकल? सिंपली चवंदा त इहे असांजा साउंड में चेंज कंदा आहिनि। बाक़ी जेका असांजी माइक हूंदी आहे ज़ाहिर आहे वरी हुन में माइक बि हूंदी आहे नंढी, ठीकु आहे, उहा छा में चेंज कंदी आहे? साउंड खे इलेक्ट्रिकल साउंड। तो असांखे पढ़ी आया आहियूं सॼो छाजे करे थो थिए त असां चयो त एनर्जी ख़तमु न थींदी आहे, हुनखे असां डिफरेंट फॉर्म में आराम सां चेंज करे था सघूं। त साउंड में एनर्जीअ जो फॉर्म आहे, तो हिनखे असां चेंज कंदा आहियूं।